कच्छा लटा सतन के पातल सतन ही अची मुझे छोकरे वतो जे वतो तऊं तो उन्हें मथो फाड़े छॾियो अथऊं त बि वीचारो होश में न हुयो। तॾहिं आयो असां ॾे त घने जे पुट आयो आहे चयईं तव्हांजे छोकिरे खे मारे छॾियो। वरी असां डुक रनूं सभु भॻासीं। जीअं जो भॻासीं त लाले खे मां गुजारे ॾी चवां भड़वा हो सभु मुंहिंजे छोकिरे खे बेहोश करे छॾियो अथऊं। हुनजी ॾिसो हालत। अञा घर पहुचंदा वियासीं अञा ऐं पुठियों सतनि पुटनि सूधो लालो विच में बीठो आहे। कंहिंखे क्लेशनियूं कंहिंखे रेवाला नवाज़ खे क्लेशन हुई पटो हीअं पातल जीअं धाड़ेल हूंदो आहे ईअं ॿियनि खे हुया रेवाला परवेज़ जावेज़ इहे सभिनी जेके बि आहिनि ॾाढा हेतिरा खणी आया थुला पर ठाहे 7 घर वेठे उनजे मथो फाड़े विया। लटनि जी हेतिरी भरी पई आहे मूं वटि अञा ताईं। पुलिस अदालत न कई। हाणे मूंखे पुलिस अदालत करे जे न तव्हां मूंखे जवाबु ॾियो त मां उहा कार्रवाई पाण कंदी। जे पैसनि जी ज़रूरत अथव त हिन महिल तव्हांखे मां नोट कढी ॾियां। मुंहिंजी तादी हुनजी ॾिसो हली बचनि जी मुंहिंजो बचा सभु लेटड़ी था खाइनि न्याणियूं मुंहिंजियूं तव्हां हली ॾिसो घर मां न्याणी सबूत न वठी ईंदमि न हिते। इलाज करायो आहे वरी मुंहिंजो बचो चाक थियो अथई अॼु उनखे बेहोश पियो अथऊं। अॼु मुंहिंजे इस्पताल पियो थिए। हाणे वठी विया आहिनि इस्पताल। अलाह करे मुंहिंजो बचो ख़ैर सां अचे पर मां हिननि खे न छॾींदीमांइ। लॻी वई आहे पर हीअं फेर हलनि पिया असां छा कयूं। असांखे न रेवाला न क्लेशनियूं न छा